गुड मॉर्निंग। अॼु सेकेंड डे आहे स्ट्राइक जो, असांजो कोर्टनि जो बाइकाट आहे। अदरवाइज़ त असां काफ़ी ॾींहंनि खां प्रोटेस्ट ते आहियूं इन SSP जे ख़िलाफ़। ही तव्हां कोर्ट जा मंज़र ॾिसी सघो था, ख़ैरु लॻो पियो आहे। सवाइ शौक़त जे तव्हांखे को बि माण्हू हिते नज़र न ईंदो। ऐं ही तव्हां ॾिसो, सरकार पहुती आहे। तो कोर्टूं ख़ाली लॻी पियो आहे न। हीउ ॾिसो, तव्हांखे पुलिस वारो हिते ॻोल्हे ॻोल्हे कोन मिलंदो। अदरवाइज़ इन टाइम ताईं फाइलूं कच्छ में खणी इहे पहुची वेंदा आहिनि। ऐं हाणे तव्हां ॾिसी सघो था, हींअर ख़ैरु लॻी पई अथव। ही तव्हां ॾिसी सघो था, कबूतर चौक। ऐं ही सेशन कोर्ट हैदराबाद जी बिल्डिंग आहे। ही साईं जन पाण आहिनि। ही तव्हां ॾिसो कोर्टनि जा मंज़र। कोर्टूं ख़ाली लॻी पियूं आहिनि, वकील हड़ताल ते आहिनि। तव्हांखे को वकील बि हिते न नज़र ईंदो। ऐं असांजो जेको जहिड़ो आहे उहो इन फील मस्त जेको हाथी आहे, जेको SSP उन जे ख़िलाफ़ आहे। इहा कंहिंखां बि ढकी छुपी ॻाल्हि न आहे त इन SSP जी सरपरस्ती में हिते हैदराबाद में छा पियो थिए। तव्हां सभिनी खे चङी तरह ख़बर हूंदी त हैदराबाद जो जेको अमन अमान जेको बिगड़ियो आहे, ऐं मंशियात जेका सरेआम पई हले, घिटी घिटी में आइस पियो विकिजे, एतिरे क़दर जो स्कूलनि ताईं नंढनि ॿारड़नि ताईं आइस जा इहे ब्रोकर पहुता आहिनि। ऐं घिटी घिटी में तव्हांखे फ़हाशी जा अॾा मिलंदा। उहो कुदो कमु न आहे जेको हैदराबाद में न थींदो हुजे। ऐं उन जो फ़क़ति असां ज़िम्मेवार इन SSP खे सम्झूं था, जंहिंजे अचण सां हैदराबाद जो अमन अमान बि बिगड़ियो आहे ऐं हैदराबाद में बुरायूं बि बिगड़ियूं आहिनि। सो जेसि ताईं इन SSP खे ट्रांसफ़र न कराइबो, घर भेड़ो न कबो, तेसि ताईं असांजी जंग जारी हूंदी। खादिम काका असांखे ॾिसे पियो। वेलकम खादिम काका। फैसल शर साहब, एडवोकेट सजाद सुमरो साईं, वेलकम। सजाद बाबा अचो कोर्ट, अञा ताईं घरां वेही लाइव पिया ॾिसो। इहो छा आहे? जल्दी पहुचो बाबा, जल्दी पहुचो। असांजो पुराणो दोस्त गंगू मल बि ॾिसे पियो असांखे। बाबा ॾामो नंद जानी, हाणे पहुच बाबा कोर्ट। हीअ कैंटीन बि वीरान लॻी पई अथई तो सिवा। अच त चांहि पियूं हिते। अली असगर असांजो दोस्त, असांजो प्यारो पहुची वियो आहे। अली असगर भाई, लानत जी फटकार हणो का इन SSP ते। अचो अचो ॿ मिंट हेॾे। हा बाबा, हे असांजो गोरीलो, चीतो गोरीलो अली असगर। अली असगर भाई छा चवंदव? हिकिड़ो मिंट, हिननि मंज़र ॾेखारियो। इहो साम्हूं या कस्टडी पींदी अथव। सुबुह सवेर हिते बख़्तरबंद गाॾियूं पुॼी वेंदियूं आहिनि। हाणे ॾिसो ख़ैरु लॻो पियो अथव। ही तव्हांखे को माण्हू मिले थो हिते? ॻोल्हियो भला को माण्हू। इहो इन स्ट्राइक जो कमाल आहे। ही पार्किंग अथव, ही नई बिल्डिंग आहे, ही पार्किंग आहे। सुबुह सवेर हिते हिन टाइम ते गाॾी बीहारण जी जॻह कोन मिलंदी आहे, पर ॾिसो ख़ैरु लॻो पियो अथव। ही कोर्ट जा मथे मंज़र अथव। हाणे असां पंहिंजे अली असगर जेको असांजो शींहं शेर आहे, उन खां पुछंदासीं त उहो छा थो चए, SSP ते कहिड़ी लानत विझे थो। भाउ असां SSP अरिड़हें स्केल जो नौकर आहे। असां हुनजा लानतूं बेशुमार था अचूं। असां कंहिंजे पीउ जा रखवाला न आहियूं, असां गवर्नमेंट मुलाज़िम आहियूं। जिंदाबाद। असल में ही SSP छा, अहिड़ा कई हिन जा पीउ बि हलिया वञनि हा।
पर असांजे हिन कारे कोट में कारियूं रिढूं आहिनि ए जेके शेम उन्हनि सां शेम अंदरो अंदर शेम मिलियल आहिनि इहा कराइनि था। ॻाल्हि वरी कयो। असांजे हिन कारे कोट में कारियूं रिढूं आहिनि जेके SSP ऐं मथियनि लाबियुनि खे दिलदारी ॾियाराइनि था। असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां कमु कंदासीं। असां जेका तव्हांजे फेसबुक ते थोरी घणी थुकलान त हणूं था त उहा हुनखे ॾेखाव जे ख़ातिर हेठनि वकीलनि खे पंहिंजो जेके नौजवान वकील ऐं जेके मज़लूम वकील हिननि खे चइजे खणी जेके सियासत खां परे आहिनि, साफ़ सिधा सचा आहिनि। पोइ असांजा जेके पुराणा खगा वेठा आहिनि न सियासतदान जे पॉलिटिकल माण्हू इशू ते हलनि था, उन्हनि जी असां सां पंहिंजी हले त SSP हलियो वञे, SSP बि हलियो वञे। महिरबानी भाउ। सो दोस्तो तव्हां समूरनि दोस्तनि ॾिठो ही ॾिसो असांजो दबंग जनरल सेक्रेटरी बाबर मेमण अथव, कल्ह बि सवेर पहुतो, अॼु बि पहुची चुको आहे। ऐं फार्मर जनरल सेक्रेटरी फैसल मुगल जेको कल्ह बि सभिनी खां पहिरें पहुतो, अॼु बि सभिनी खां पहिरें पहुतो आहे। मां नवीद एप्रिशिएट कयां थो तव्हांखे, पर हिते जस्ट ॾींदो हलां ऑनेस्टली जेकी ख़ुशी थी थिए त अहिड़ा दोस्त बाबर मेमण दबंग जनरल सेक्रेटरी असांजो आहे, सीट ते वेही ऐं उनखां पोइ माना उनजो लाज रखणु केरु हिन खां सिखे। जी आहे चलो असां तव्हां सभिनी सां गॾु बीठा आहियूं ऐं तव्हां खां पहिरियां ई बीठा आहियूं तव्हांजे इस्तक़बाल में। बाबा तुंहिंजी तारीफ़ ॿिया कनि पिया न, तूं पाण न कर। रियली एप्रिशिएटेड बाबर जो जेको आहे मूंखे पर्सनली ख़बर आहे त बाबर हींअर पंहिंजी फैमिली में कहिड़े हुन सां गुज़रे पियो ऐं पर ही ॿुधाए बि कोन थो। इहा बि हिकिड़ी जसल इहो बि त न को मथां को दोस्त को इमोशनली को सां का ॻाल्हि करे, हालांकि मूं हिनखे झलियो बि हुयो। मूंखे पर्सनली ख़बर आहे त अॼु बाबर सां घर में छा सिचुएशन आहे, उनजी नंढड़ी तमामु सख़्तु बीमार आहे, तमामु सख़्तु बीमार आहे। हालांकि उनखे सिहतयाबी ॾे, बहितर आहे, शुक्र अलहमदुलिल्लाह, उनखे सिहतयाबी ॾे। असां दुआ घुरूं बाबर ते पहुची करे लीडिंग कमांड वठी पंहिंजो दर बंदि करायो आहे जेको आहे, ऐं ॿियो हुनखे एक्सपोज़ बि कयो अथई SSP खे त बाबा ॾिसो लिटिगेंट्स अॼु बि अचनि था, जेको तो कल्ह हिकिड़ी ग़लति बयानी कई आहे त लिटिगेंट्स खे वॾी धिका ॾेई कढियो अथऊं। अड़े कूड़ा तुंहिंजी जेको आहे कूड़ ॻाल्हाइणु बंदि कर, पंहिंजो जेको आहे SSP तूं मिसगाइड थो करी माण्हुनि खे, कूड़ थो ॻाल्हाए। वेलकम वेलकम। ही सभु लिटिगेंट्स अचनि पिया, उतां ॾिसो लेडी लिटिगेंट बि अचे पई, पर हू पंहिंजे प्रोसेस जे थ्रू जेकी हुननि जी चेकिंग थींदी आहे, चेकिंग खां पोइ जेको आहे उहो अंदरि ईंदा आहिनि। अॼु ताईं बॉडी जो फ़ैसिलो न आहे कयो त लिटिगेंट्स खे बंदि करिणो आहे, स्टॉप करिणो आहे या न। जीअं ई हुननि खे अगरि बॉडी फ़ैसिलो करे थी त हलिया वेंदासीं त बाबा लिटिगेंट्स बि स्टॉप ऐं जजिस बि स्टॉप। धन्यवाद बाबर भाई। ही बाबर मेमण साहब असांजो जनरल सेक्रेटरी आहे। ऐं बाबर साईं तव्हां छा चवंदव? असां बिल्कुलु जेको हिकिड़ी स्ट्राइक कॉल ॾिनी आहे हिनखे इंशाल्लाह जेको आहे सो कामयाबु कराईंदासीं। तव्हां सभिनी सां गॾु जेको आहे हिते सुबुह साण पहुता आहियूं ऐं अॼु बि जीअं कल्ह वांगुरु मामूल वांगुरु जीअं हुयो, अॼु बि हुन हिसाब सां जेको आहे स्ट्राइक असांजी थींदी ऐं जेसि ताईं सुभाणे फाइनली जेको फ़ैसिलो थिए त अॻियां कहिड़ो क़दम खणणो आहे तव्हां सां गॾु बीठा आहियूं। ही टेंट बि तव्हां हणाए छॾिया आहिनि। टेंट जे करे लॻाया आहिनि त गर्मी थिए थी ऐं हिन करे दोस्तनि खे का बि जेको तकलीफ़ न थिए ऐं सभु आराम सां गेट जे साम्हूं प्रोटेस्ट करण में आसानी थिए सघे। माना जेको वेहण चाहे वेह, जेको नारायण चाहे नारायण। सभु रिलेक्स इको बिको जो बंदोबस्तु बि कयो न, पुछर लाइट हुजे SSP ऑफिस जे साम्हूं। इको जो बंदोबस्तु कंदासीं सर। हाज़िर। धन्यवाद। सही ही असांजो गोरीलो मुंतज़र साहब तव्हां छा चवंदव? बिल्कुलु असां पंहिंजे दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं असां चाहियूं था त जेको SSP जेको ट्रांसफ़र थी वञे जल्दी खां जल्दी, न त असांजी जदोजहद अञा तेज़ी सां पूरी पाकिस्तान ताईं जेको असां। धन्यवाद दोस्तो। तव्हां ॿुधो असांजे हिननि दोस्तनि खे। ऐं ही तव्हां ॾिसो आबिद थेबो साहब। जी सर। आबिद साईं छा चवंदव? साईं जेसि ताईं इहो SSP फारूक लंजार ट्रांसफ़र न थींदो न तेसि ताईं असांजी स्ट्राइक जारी रहंदी। धन्यवाद। कारे कोटारा जेके बि असीं वकील आहियूं पूरे पाकिस्तान में यके जहिड़ा आहियूं। धन्यवाद। ये ट्रांसफ़र न कयो वियो त पूरे पाकिस्तान जी कोर्टुनि में। धन्यवाद। साईं असांजो सीनियर वकील साईं ज़ुल्फ़कार शाह साहब सर। बाबा कल्ह जेको मीटिंग थी आहे हाई कोर्ट में ऐं डिस्ट्रिक्ट बार जेको आहे उन में पार्टिसिपेट कयो आहे, सभिनी दोस्तनि सीनियर ऐं जूनियर से पार्टिसिपेट कयो आहे।
ऐं हाणे त इहा शइ वाज़े थी वई आहे त एसपीअ खे कंहिं बि क़ीमत ते हैदराबाद में को बि वकील जेको आहे ॾिसणु नथो चाहे, इवन को अवामी माण्हू जेको आहे उनखे नथो ॾिसणु चाहे थो, पर मॉरली जेको आहे इख़लाक़ी तौर ते उहो पंहिंजो जवाज़ विञाए चुको आहे त उहो हिते SSP जे तौर ते रहे। तंहिंजे करे असांजी इहा डिमांड आहे त अञा बि अथॉरिटीज़ वटि आहे पावर त उहो हिनखे हटाइनि, या त अचे इन शइ जे लाइ तयारु थी वञनि त बाबा असां न हटाईंदासीं ऐं असां वकीलनि सां जी जदोजहद में उन्हनि जो इख़्तिलाफ़ करे उन्हनि जे साम्हूं ईंदासीं, या त उहे साम्हूं अचनि लिकनि न ऐं अचे असां सां मुहागो अटकाइनि, या जेकर हिननि खे मसइलो हल कराइणो आहे त पोइ टेबल टॉक ते वेही करे मसइलो हल कनि ऐं रिज़ल्ट ॾियनि। दोस्तों सभु वकील हिकिड़ी ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त इहो SSP न खपे, जेसि ताईं SSP ट्रांसफर न थींदो असांजी स्ट्राइक जारी रहंदी। तो बाबा पुलिस वापसि वञे, हीअ ॾिसो पुलिस वारो आयो आहे ऐं तारिक साहब तव्हां छो नथा कोऑपरेट कयो? पुलिस जी एंट्री ते पाबंदी आहे, तो होॾे हो बि वञे पियो जेको सिविल ड्रेस में आयो। बाबा सिविल ड्रेस में अचो, तोड़े ड्रेस में अचो, क़बूल नाहे असांखे। तो दोस्तों असांजी स्ट्राइक जारी आहे ऐं वरी मिलूं था ब्रेक खां पोइ।